बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद दोस्तों, अॼु असां शाहसाई जे रिसाले मां सुर सिंधीअ जे बैत जी वज़ाहत पेश कंदासीं, जंहिंमें लतीफ़ सरकार फरमाए थो, छाखे वञो छो ॿेली थे ॿियनि जो, छाखे वञो छो ॿेली थे ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह थी। छाखे वञो छो ॿेली थे ॿियनि जो, लतीफ़ सरकार फरमाए थो, तूं छा लाइ वञी थो ॿियनि जो बानो थी। वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, धणी सगोरे जी चाकरी कर जो जिहान जो मालिक आहे, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह थी। सुखियो उहो हूंदो जंहिंजो इश्क धणी सगोरे सां हूंदो। मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाए थो, ए इंसान, तूं उन्हीअ जीअरे जाॻंदे हक़ीक़ी महबूब जो इश्क अख़्तियार कर जो सदा सलामत आहे ऐं जो तोखे मुहबत जे रूह जो प्यालो पीआरींदो। मिजाज़ी इश्क में दिल ऐं दिमाग़ ऐं रूह जी ज़बूनी आहे, मगर हक़ीक़ी इश्क जा रूह परवर आहे, छाकाणि जो उन में बेइंतहा रूहानी तरक़ियूं आहिनि। ए इंसान, उन ज़ात पाक जो इश्क अख़्तियार कर जंहिंजे इश्क मां सभिनी नबियुनि सगोरनि इज़त ऐं इम्तियाज़ हासिल कयो। तूं ईअं नाउमेद रही न चओ त उन बादशाहनि जे बादशाह वटि असांजी रसाई न आहे, उहो करीम कारसाज़ आहे, उन लाइ तो ते नवाज़िश करण का वॾी ॻाल्हि न आहे। हदीस शरीफ़ में आयल आहे त अल्लाह ताला फरमाए थो त जेको इंसान हिकिड़ी गिराठ मूंखे वेझे थियण जी कोशिश करे थो, तंहिंखे आउं हिकु गज़ वेझो थियां थो। जीअं लतीफ़ सरकार फरमाए थो, पाणे ईंदड़ होत कुझु आउं बि अॻ भरी थियां। हक़ीक़ी इश्क ऐं मुहबत जो दरवाज़ो हमेशह खुलियल आहे, जो चाहे सो उन में दाख़िल थी कुर्ब हासिल करे सघे थो। लतीफ़ सरकार फरमाए थो, कोठे कोठाऊं अॼु पिण अखिड़ियुनि सी, कोठे कोठाऊं अॼु पिण अखिड़ियुनि सी, मास विराए हलिया करगल छॾियाऊं, वतवासो बिलहके वतवासो बेसब्र ईअं उताऊं, मुई मारियाऊं खिली घायो सॼणी। सरकार फरमाए थो, के वेझाई दूर के दूर पियो ॾा सुपरी, के संभरजन न कॾहिं के न विसरन मूर, जीअं मेह कुंडीअ पूर तीअं दोस्त वरा को दिल सी। लतीफ़ सरकार फरमाए थो, छाखे वञो छो ॿेली थे ॿियनि जो, वठ कंजक करीम जी जग जो वाली जो, सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह थी।